अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी मिरर सां गॾु आऊं आहियां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमन। नाज़रीन, असीं अॼु नज़र विझंदासीं हिकु अहम इदारे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ते, जेको कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में तब्दील थियो, जंहिंजो कमु आहे शहरनि जे ठहंदड़ जायुनि ऐं जॻहियुनि जा बिल्डिंग्स प्लान मंज़ूर करणु, ज़रूरी चकास खां पोइ उन्हनि जा नक्शा मंज़ूर करणु ऐं तामीरात दौरान मुमकिना ग़लति कारियुनि ते नज़र रखणु। पर हिते थिए उन जे उबतड़ि थो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि मथां इल्ज़ाम आहिनि त पैसे जे ज़ोर ते बिल्डर्स ऐं बाअसर माण्हू हर गैरक़ानूनी कमु कराए वठनि था, पर उन जी जाइ ते आम माण्हू जाइज़ कम लाइ मजबूर ऐं परेशान रहे थो। जेसीं ताईं हू खाते जे अमलदारनि जो खीसो गरम नथो करे, तेसीं ताईं खेसि परेशानी ऐं खुआरीअ खां सवाइ कुझु बि नथो मिले। घरनि ऐं ॿियनि तामीराती मंसूबनि जी मंज़ूरी, नक्शा पास करणु ऐं उन्हनि जी निगरानी लाइ क़ाइमु कयल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में करप्शन ऐं बेज़ाब्तियुनि जूं शिकायतूं, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि मथां पैसे जे ज़ोर ते बिल्डर्स ऐं बाअसर माण्हुनि जा गैरक़ानूनी कम कराइण जा इल्ज़ाम, आम माण्हू जाइज़ कम लाइ बि मजबूर ऐं परेशान। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जहिड़े अहम इदारे जो कारवार मुबैना तौर हिकु इंस्पेक्टर हवाले हुअण जो इंकशाफ, अहम मामले ते इंतज़ामिया जो मौक़िफ़ ॾियण खां बि इनकार। SBCA जा 28 ऑफिसर गैर क़ानूनी कमनि में मुलविस हुअण बावजूदि कार्रवाईअ खां आजा, हुकूमती फ़ैसिलनि ऐं अदालती हुकमनि ते अमल बि न थियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में मुबैना करप्शन ऐं बेज़ाब्तियुनि ते नेब, एंटी करप्शन ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि जी कारकर्दगी बि सवालिया निशान बणियल। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में अॼुकल्ह कारवार कीअं हली रहियो आहे, इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ सुमरो साहब। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़ सुमरो साहब, वॾी महिरबानी असांखे जॉइन करण लाइ। इम्तियाज़ साहब, असांजे नाज़रीन खे सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी कॾहिं ठही, उन जो मक़सदु ऐं मैंडेट छा आहे? रोशनी साहिबा, बुनियादी तौर ते त ही कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी हुई, जेका अॼु खां चंद साल पहिरीं उनखे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी करे उनजो जेको दायराकार हो कराची खां वधाए पूरे सिंध ताईं कयो वियो। पर ही हिकिड़ो एतिरो त अहम खातो आहे जेको जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त शहरनि जा बिल्डिंग प्लान मंज़ूर करणु, उन्हनि जी इमारतुनि जा नक्शा, उन्हनि जा लेआउट प्लान मंज़ूर करणु, बिल्डर्स जेके कमु कनि था, वॾे पैमाने ते जेके बिल्डिंगूं ठाहिनि था, बंगला ठाहिनि था या जेके हाई राइज़ बिल्डिंग्स ठाहिनि था, उन्हनि जे सॼे मामलनि जी हीअ हिकिड़ी सुपरवाइज़री बॉडी ऐं रेगुलेटरी अथॉरिटी आहे, जंहिंजो नालो आहे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी। पर जीअं त असांखे सिंध हुकूमत जे जेके बि खाता आहिनि उन्हनि में बैड गवर्नेंस त हिकिड़ो हींअर नंढो लफ़्ज़ थी वियो आहे, बैड गवर्नेंस न आहे, पर सिरे सां का गवर्नेंस मौजूदु ई असांखे नज़र कान थी अचे। बिल्कुलु उन तरीक़े सां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको खातो आहे, जंहिं मक़सदनि जे लाइ ठाहियो वियो, उहे मक़सदनि ते पूरो नज़र नथो अचे ऐं उनजे उबतड़ असांखे नज़र थो अचे। हाणे सिंध में जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हर फील्ड में का बि मुअसर असराइती कंट्रोल अथॉरिटी सिरे सां मौजूदु ई न आहे। तव्हां सिहत जे शोबे ते नज़र विझंदो त सिंध हेल्थ कमीशन ऐं ड्रग इंस्पेक्शन जो शोबो अलाए कहिड़ो कमु थो करे, किथे कमु थो करे, का ख़बर कान्हे का। खाधे पीते जे शयुनि ते नज़र विझंदासीं त सिंध फूड अथॉरिटी सिर्फ़ु कागज़नि में नज़र ईंदी। घटि माप तौर ते कंट्रोल करणु, गाॾियुनि जे किरायनि भाड़नि ते नज़र रखण वारो को सिरिश्तो मौजूदु कोन्हे को। करप्शन ते कंट्रोल करण वारा इदारा असांखे करप्शन वधाईंदे नज़र था अचनि। बिल्कुलु उन ई तरीक़े सां हीउ जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे, जेको असां मुख़्तलिफ़ अवामी हलक़नि में, सहाफ़ती हलक़नि में, उन सां गॾोगॾु ब्यूरोक्रेटिक हलक़नि में असां हिकिड़ो सिस्टम जो नालो था ॿुधंदा आहियूं त हीउ जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको इदारो आहे, जेको कंहिं बि बिल्डर जे मुमकिना ग़लति कारियुनि ते, कंहिं बि शाइरीअ जे मुमकिना ग़लति कारियुनि ते, बिल्डिंग ठाहिण ते, जेकॾहिं हू को पंहिंजो हद दख़ली वधाए थो, नक्शे जे मुताबिक़ का जॻहि नथो ठाहे, को वॾी पैमाने ते जेका बिल्डिंग नथो ठाहे, उन ते नज़र रखण लाइ हीउ जेको इदारो आहे, हींअर सिर्फ़ु आवाम खां पैसनि फुरण जो माना इदारो बणिजी वियो आहे। इन इदारे में असांखे नज़र ईंदो त हिकिड़ो सिस्टम आहे जेको बज़ाहिर त नज़र नथो अचे, पर उहो सिस्टम मौजूदु आहे। उन सिस्टम जो नालो, किथे कहिड़ा सिस्टम था कमु कनि, रेवेन्यू में अलॻि सिस्टम था कमु कनि, वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट में अलॻि था सिस्टम कमु कनि, इरीगेशन जो सिस्टम अलॻि आहे। त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको सिस्टम आहे, उहो शहज़ाद आराई सिस्टम आहे। शहज़ाद आराई साहब केरु आहिनि? इहे
असांजे जेके ज़रियनि जेको असांखे ॿुधायो आहे या जेके पेपर्स असां वटि अवेलेबल आहिनि त शहज़ाद आराई सियासी बुनियादनि ते बग़ैर कंहिं इंटरव्यू जे बग़ैर कंहिं टेस्ट जे इम्तिहान ॾेई 14 ग्रेड जे इंस्पेक्टर जे तौर ते भर्ती थियो हो, जंहिंजो कमु सिर्फ़ु इहो आहे त जेकॾहिं उनखे का शइ असाइन कई वञे त हू उन बिल्डिंग जी वञी इंस्पेक्शन करे फील्ड में उनजो सिरे सां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ु न आहे त हू ऑफिस में वेही करे को कमु करे। हींअर उहो 14 ग्रेड जो ऑफिसर असांखे खाते जो जेको डायरेक्टर जनरल आहे इसाक खोड़ो बज़ाहिर नज़र अचे थो ऐं उहो कागज़नि में बि डायरेक्टर जनरल आहे खोड़ो साहब, पर असल में जेको बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको कार वहिंवार आहे उहो इहो इंस्पेक्टर शहज़ाद आराई हलाए थो। असांखे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे ज़रिए इहो ॿुधायो आहे त शहज़ाद आराई हिकिड़ो मख़सूस क़िस्म जी हिकिड़ी रक़म ॾिए थो, उनजे करे प्रैक्टिकली उहो ई DG आहे, सभु नक्शा उहो अप्रूव करे थो, कहिड़ो बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ में कमु थिए कहिड़ो न थिए, कहिड़ो नक्शो पास थिए, कहिड़ो लेआउट प्लान पास थिए, कहिड़े ऑफिसर खे किथे ट्रांसफ़र करिणो आहे, कंहिंजी किथे पोस्टिंग करणी आहे, उहो शहज़ाद आराई थो करे। ऐं शहज़ाद आराई प्रैक्टिकली बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे खाते जे कागज़नि में हिकिड़ो सस्पेंड थियल आहे ऐं आबाद नाले जेका बिल्डरनि जी जेका तनज़ीम आहे उन्हनि CM खे वज़ीर खे जेको लोकल गवर्नमेंट जो वज़ीर आहे उनखे इहे शिकायतूं कयूं हुयूं त हीउ शख़्स असांजे हर कमनि में माना मुदाख़लत थो करे ऐं हर कमु हिन जे हवाले कयो वियो आहे, उनखां पोइ उनखे बज़ाहिर सस्पेंड करे ऐं चोर दरवाज़े खां उनखे खाते जो माना निगरान कयो वियो आहे। शाम जो 6 बजे उहो SBCA जी बिल्डिंग में अचे थो ऐं राति जो 12-1 बजे ताईं उहो सॼो जेको आहे सो धंधो इहो हलाए थो। हाणे इहो जेको सॼो सिस्टम आहे त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जंहिंजो तालुक़ु शहरनि जे जान ऐं माल सां आहे, उन अहम खाते जी ज़िमेदारी हिकिड़े सस्पेंड थियल इंस्पेक्टर जे हवाले कई वञे, उहो हिकिड़ो वॾो सुवाल जो निशान आहे लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे आॾो, जेको डायरेक्टर जनरल इसाक खोड़ो साहब आहे उनजे आॾो, उन सां गॾोगॾु खाते जे वज़ीर साहब जे आॾो ऐं सभ खां वधीक सिंध हुकूमत जे आॾो वज़ीर आला सिंध जे आॾो आहे त अहिड़ो अहम खातो कीअं हिकिड़े अहिड़े सिस्टम जे हवाले कयो वियो आहे जेके बि सीनियर ऑफिसर आहिनि उन्हनि खे पंहिंजी पोज़ीशन सां हटाए हिकिड़ा प्राइवेट माण्हू ऐं जूनियर माण्हुनि खे उते विहारियो वियो आहे जेके उन सॼे खाते जो वहिंवार हलाइनि था। जी अच्छा इमदाद साहब, असांजे नाज़रीन खे इहो बि आगाह कजो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में बदिलियुनि ऐं मुक़ररनि जो तरीक़ेकार छा आहे ऐं उहे कीअं थियनि थियूं? बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जीअं KBCA मां SBCA ठहियो, जंहिंखे असां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जंहिंखे असां मुख़्तसर तौर ते SBCA चऊं था, त हिन में को बदिलियुनि जो मुक़ररनि जो तरक़ियुनि जो को बि मैकेनिज़म कोन्हे को बि सर्विस रूल्स मौजूदु ई कान्हनि के। बिल्कुलु इन ई तरीक़े सां जीअं लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे अंडर में जेके बि खाता आहिनि उहे इहे ई खाता आहिनि, हिकिड़ियूं आज़ादु हिकिड़ियूं जागीरूं आहिनि। तव्हां सेवन डेवलपमेंट अथॉरिटीअ ते नज़र विझंदव, तव्हां लियारी डेवलपमेंट अथॉरिटीअ ते, तव्हां मलीर डेवलपमेंट अथॉरिटी, उते को न को साहब तव्हांखे वेठल नज़र ईंदो जेको उन खाते जो मुकमल अच्छे कार्य जो मालिक हूंदो। हिननि जी जेके पघारूं आहिनि, हिननि जूं जेके मुलाज़िमनि जूं या ऑफिसरनि जूं जेके पघारूं थियूं थियनि उहे बैंक जे ज़रिए या अकाउंटेंट जनरल ऑफिस जे ज़रिए कोन थियूं थियनि। इते मुक़ररियूं कीअं थियूं थियनि, मुकमल तौर ते सियासी सिफ़ारिशी बुनियादनि ते हिकिड़ा नाहल क़िस्म जा अक्सीरियत सुठा ऑफिसर बि आहिनि, पर अक्सीरियत सियासी बुनियादनि ते आहे जेका उहे मुक़ररु थिए थी। उन खां पोइ उन खाते खे बिल्कुलु हिकिड़े बादशाहत ऐं शहनशाहत वारे अंदाज़ में हलायो थो वञे। बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में हिन महिल ताईं जेके बि मुक़ररियूं थियूं आहिनि उहे सभु जूं सभु कंहिं बि न उन्हनि जो कॾहिं को टेस्ट थी आहे, न कॾहिं उन्हनि जो इंटरव्यू थियो आहे, न सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू या ॿी के टेस्टिंग सर्विस जे ज़रिए उन्हनि खातनि जा इंटरव्यू थिया आहिनि। 4 माण्हू हुन जा रखियल आहिनि, 4 माण्हू हुन जा रखियल आहिनि। हिन खां अॻु में हिकिड़ो काका साहब हूंदो जेको बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे अच्छे ई कार्य जो मालिक हूंदो। उन हिन बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे ज़रिए हिन ख़ुसूसी तौर ते कराची शहर, उन खां पोइ कराची खां अलावा सिंध जा जेके ॿिया जेके बि शहर आहिनि उन में तमामु घणे वॾे पैमाने ते रिश्वत में उहो माण्हू मुलविस हो, जंहिं ते तमामु घणा दर्जन जॾहिं केस क़ाइमु थिया त हू पंहिंजे नाजाइज़ कमायल पैसनि सां गॾोगॾु कैनेडा में शिफ्ट थी वियो आहे। उते हींअर मल्टी बिलियनर आहे। उहो पैसो अवाम जो पैसो हो, तव्हांजो असांजो हिन मुल्क जे हिन वतन जे हिन सिंध जे अवाम जो पैसो हो। ऐं बिल्कुलु न त काका मंसूर काका जे तिर्ज़ ते हींअर शहज़ाद आराई साहब उन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे खाते खे अहिड़े बेरहम अंदाज़ में हिकिड़े शहनशाहत वारे अंदाज़ में हलाए थो। माना को बि ट्रांसफ़र पोस्टिंग जो माना हिते तरीक़ेकार कोन्हे को
का बि जेका असां हिन में जेका मुक़ररी थी थिए उहा बि सियासी बुनियादनि ते थी थिए। न कॾहिं असां बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो इश्तिहार पढ़ियो आहे त हीअ जॻहियूं ख़ाली आहिनि, हुन लाइ हीअ अप्लाई कंदा, हीअ कॉम्पिटेटिव प्रोसेस थींदो। इलाही लाइक़ु नौजवान वेठा आहिनि जेके माठ करे ख़ामोशी सां वेठा आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा करे रहिया आहिनि, उन्हनि खे को बि बराबरी जो मौक़ो न आहे। हिते टोटली जेका ट्रांसफ़र आहे, पोस्टिंग आहे, मुक़ररी आहे, अपॉइंटमेंट आहे, सभु जो सभु सियासी बुनियादनि ते आहिनि। जी अच्छा इमदाद साहब, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में ग़लत कार्य ऐं करप्ट प्रैक्टिस में मुलविस ॼाणायल कहिड़नि 28 ऑफिसर्स खे अथॉरिटी मां निकाली ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे? रोशनी साहिबा, ही 28 ऑफिसर आहिनि, डायरेक्टर खां वठी हेठी लेवल ते असिस्टेंट डायरेक्टर ऐं इंस्पेक्टर लेवल जा 28 ऑफिसर आहिनि, जिन जूं तमामु घणियूं शिकायतूं थियूं त ही तमामु वॾे पैमाने ते रिश्वत सतानीअ में ऐं इलीगल प्रैक्टिसिस में, ग़लति करण में, शहरियुनि खे तंग करण में ही माण्हू मुलविस आहिनि। उनखां पोइ उन्हनि ते इंक्वायरी थी, इंक्वायरी पंहिंजूं फाइंडिंग्स ॾिनियूं। उन्हनि 28 ऑफिसरनि मां 9 ऑफिसरनि लाइ फाइंडिंग आई त हिननि खे मेजर पेनल्टी, माना कि हुननि खे नौकरीअ खां हमेशह लाइ ख़ारिज कयो वञे, ऐं बक़ाया जेके आहिनि उन्हनि खे घटि दर्जे जूं सज़ाऊं तजवीज़ कयल हुयूं। उनखां पोइ उहे ऑफिसर हाई कोर्ट में विया। हाई कोर्ट सिंध गवर्नमेंट खे इहा डायरेक्शन्स ॾिनी, चीफ सेक्रेटरी खे इहा डायरेक्शन ॾिनी त इन्हनि ऑफिसरनि जी हिकु दफ़ो ॿीहर इंक्वायरी कई वञे। उनखां पोइ 4 रुकनी सिंध हुकूमत जी हिकिड़ी आला सतही इन्वेस्टिगेशन इंक्वायरी कमेटी मुक़ररु कई वई, जंहिं इंक्वायरी कमेटीअ पंहिंजूं फाइंडिंग्स सिंध हुकूमत खे जमा करायूं आहिनि। उनखे बि 2-3 महीना गुज़री चुका आहिनि, जिन में इन्हनि ऑफिसरनि लाइ उहा साॻियूं माना सख़्तु सज़ाऊं तजवीज़ थियल आहिनि। पर हिन महिल ताईं सियासी बुनियादनि ते उन्हनि ऑफिसरनि खे बचायो थो वञे। उन में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो खातो, उनजो DG, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ऐं मिनिस्टर ऑफिस जे लाइ असांखे ज़रिया ॿुधाइनि था त उहे मुलविस आहिनि, या उन्हनि जे इशारे ते हिन महिल ताईं उहे रुकावट बणियल आहिनि। ऐं इन्हनि जेके करप्ट डिक्लेयर्ड ऑफिसर आहिनि, जिन जूं 2 दफ़ा 3 दफ़ा तहक़ीक़ात थियल आहिनि त हिननि खे खाते मां निकाली ॾिनी वञे। इन्हनि तमामु घणी करप्शन कई आहे, पर हिन महिल ताईं उन इन्वेस्टिगेशन जेका इंक्वायरी जेका कमेटी आहे उन जे फ़ैसिलनि ते अमल कोन पियो थिए। इमदाद साहब, एतिरनि वॾियुनि कार्रवाइनि, इंक्वायरीज़ ऐं सिंध हाई कोर्ट जे हुकुम बावजूदि इन्हनि ऑफिसर्स खे आख़िर केरु बचाए रहियो आहे? ॾिसो, हिकिड़ो त असां वटि जेको थिए थो त जॾहिं इंक्वायरियूं मुकमल थियनि थियूं, तव्हांखे यादि हूंदो त नेब में जिन VR कराई 500-600 ऑफिसर हुआ, त उन्हनि सिंध गवर्नमेंट जो पैसो लुटियो हो न, सिंध जे अवाम जो पैसो लुटियो हो। उन्हनि VR करे जॾहिं नेब खे पैसा ॾिना, हिकिड़े ॾींहुं हिकु दफ़ो बि सिंध हुकूमत उन्हनि खां पुछियो न त हीअ जेके पैसा तव्हां लुटिया ऐं उहे तव्हां पैसा जेके खुर्द-बुर्द कया ऐं उहे नेब खे वापसि कया, त सिंध हुकूमत जी बि त का ज़िमेदारी थिए थी त उन्हनि ऑफिसरनि खां पुछे ऐं उन्हनि खे डिपार्टमेंटल का सज़ा ॾिए। पर हिकिड़े बि ऑफिसर खां पुछियो न वियो। जॾहिं सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त इन्हनि खे पंहिंजनि उहिदनि तां हटायो वञे, त कुझु ऑफिसरनि खे हटायो वियो। बाक़ी जेके मंज़ूर नज़र हुआ, जिन VR कई ऐं घणनि पिली बार कनि कई, उनखां पोइ बि उहे उहिदनि ते मौजूदु रहिया। तव्हांजो सुवालु आहे त हिननि खे केरु बचाए रहियो आहे, त सिधी ॻाल्हि आहे त उन्हनि खे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो DG, सिंध लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जो सेक्रेटरी ऐं मिनिस्टर, इन्हनि 3 मेन ऑफिसरनि ॾे इहे इशारा मिलनि था। ऐं उनखां अलावा सिंध हुकूमत जे जेके अहम ऑफिस बियरर्स आहिनि, उन्हनि जे लाइ इहे इशारा मिलनि था त उहे हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन खणण जे लाइ रुकावट बणियल आहिनि। त असांखे ख़बर न आहे त हिननि ऑफिसरनि खे हेतिरी वॾी हाई प्रोफाइल इंक्वायरियुनि जे बावजूदि बि सज़ा मिली सघंदी या न मिली सघंदी, या इहे वरी बि पंहिंजे उहिदनि ते मुक़ररु रही करे ईअं ई अवाम खे आज़ारींदा रहंदा ऐं ईअं ई सिंध जे ख़ज़ाने खे खाट हणंदा रहंदा। जी अच्छा इमदाद साहब, एतिरे हद ताईं इंतज़ामी बेज़ाब्तगियुनि ऐं करप्शन जे इंकशाफ़नि खां पोइ छा सम्झिजे त हीउ इदारो अवाम लाइ केतिरो फ़ाइदेमंद साबित थींदो? ॾिसो, बुनियादी तौर ते जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर जो, मां पंहिंजे घर जो, या को बि आम शहरी पंहिंजे घर जे 120 गज़नि जो, 80 गज़नि जो, या 100 गज़नि जो, या 60 गज़नि जो जेकॾहिं नक्शो अप्रूव कराइणु वञे, त जेसिताईं हू उन एजेंट जे ज़रिए या सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे मुलाज़िमनि खे जेसिताईं उहे पैसा ॾेई रिश्वत न ॾिए, तेसिताईं उनखे एतिरा सुवाल उथारिया वेंदा जो हुनखे पंहिंजी ज़िंदगी ज़हर महसूसु थियणु लॻंदी। उन जी जॻह ते सवें एकड़, दर्जन एकड़ जी जेके आहिनि से हाउसिंग सोसाइटी रखंदड़ जेके वॾा बिल्डर आहिनि, जॾहिं उनजो खीसो गरम कनि था त उन्हनि जे केर बि उन्हनि जी का बि नज़रदारी नथो करे, ऐं हू हर क़िस्म जो बिल्डिंग प्लान खे वायोलेट था कनि ऐं हर क़िस्म जूं नाजाइज़ी थो कनि। ऐं उनजो अवल आख़िर जेका बि रिश्वत ॾियनि था,
उनजो असरु अवाम जे खीसे ते थो पए, आम माण्हूअ जे खीसे ते थो पवे। छो जो जीअं पाण चवंदा आहियूं त तिरनि जो तेल तिरनि मां ई निकिरे, त उहो बिल्डर अवाम मां ई कसरूं कढी हिननि ऑफिसरनि जा खीसा गरम करे थो। त हीअ बुनियादी तौर ते हींअर अवाम जे भलाई जो इदारो न, पर अवाम जे बर्बादीअ जो हिकिड़ो इदारो बणियल आहे, अवाम खे तंग कंदड़ इदारो बणियल आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां एड कंदुसि, उहा इहा आहे त हिन महिल सुप्रीम कोर्ट 2019 में हिकिड़ो वाज़े हुकुम ॾिनो हो त कंहिं बि क़िस्म जे जेको रिहाइशी प्लाट आहे उनखे कमर्शियल प्लाट में तब्दील नथो करे सघिजे। पर असांजे इतलाउनि जे मुताबिक़ हिन महिल तक़रीबन 28 खां 30 अहिड़ा वॾा प्रोजेक्ट्स आहिनि जेके मंज़ूर कया आहिनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खे वायोलेट कंदे, पंहिंजी मनपसंदि उन जूं तावीलात कढंदे, पंहिंजी मनपसंदि उन फ़ैसिले जी ताबीर कढंदे जेके बि रिहाइशी प्लाट हुआ उन्हनि खे हिननि कमर्शियल प्लाटनि में तब्दील कयो आहे। ऐं मुबैना तौर ते हिकु प्लाट जे मालिक खां 8 खां 10 करोड़ रुपया रिश्वत वठी तक़रीबन 28 खां 30 प्लॉट हुननि जेके आहिनि से रेजिडेंशियल मां कमर्शियल कया आहिनि ऐं उन्हनि ते हींअर वॾे पैमाने ते बिल्डिंगूं ठही रहियूं आहिनि। उनजो हिन महिल ताईं नोटिस न निकितो आहे। इन सॼी ग़लतकारीअ जो हिन महिल ताईं कंहिं बि नोटिस न वरितो आहे त हेॾे वॾे पैमाने ते सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खे वायोलेट कयो वियो आहे। न सिंध जे लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट उनजो नोटिस वरितो आहे, न उनजे वज़ीर उनजो नोटिस वरितो आहे, न सिंध हुकूमत जे कंहिं सतह ते उनजो नोटिस वरितो वियो आहे त हेॾी वॾी बेक़ाइदगी कीअं कई वई आहे। उनखां अलावा जेका हिकिड़ी ॻाल्हि मां वधीक तव्हां सां एड कंदुसि त हिन सभिनी ग़लतकारियुनि ते जेकॾहिं खातो नज़र नथो रखे, जेको मदर जेको डिपार्टमेंट आहे लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट उहो नज़र नथो रखे, या सिंध हुकूमत उन ते नज़र नथी रखे, त सिंध जो हिकिड़ो खातो आहे जंहिंजो नालो आहे सिंध एंटी करप्शन डिपार्टमेंट। असांखे ज़रियनि बावसूख़ तरीक़े सां इहो ॿुधायो आहे त सिंध जो एंटी करप्शन डिपार्टमेंट खे सख़्तीअ सां मना थियल आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे कंहिं बि मामले जो नोटिस न आहे वठिणो। हू कहिड़ी बि ग़लतकारी था कनि, कहिड़ी बि हुनजी कंप्लेन आहे, उनजो महीनो हिकिड़ो फिक्स थियल आहे। जेको हिकिड़ो वकील साहबु आहे, जेको सिंध एंटी करप्शन डिपार्टमेंट जो जेको मुशीर साहबु आहे, जेके वज़ीर जा पावर मिलियल आहिनि, उनजो वेझो अज़ीज़ या वेझो माण्हू ॿुधायो थो वञे उहो वज़ीर साहबु ऐं कराचीअ जे हिकिड़े ज़ोन जो डिप्टी डायरेक्टर आहे, उहे मिली करे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मां हिकिड़ो फिक्स 2-3 करोड़ रुपए जो भत्तो मुक़ररु थियल आहे। उनजे करे तव्हांखे न सॼे अरसे में सिंध एंटी करप्शन डिपार्टमेंट जे तरफ़ खां बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ते का बि कार्रवाई नज़र न ईंदी। त हीउ उहो खातो आहे जंहिंजो माना फ़र्ज़ु आहे त हिन ते माना हिन जे करप्शन ते हिन जे ग़लतकारनि जा नज़र रखनि। त उहो खातो बि पंहिंजो माना हिसो वठी उहो ख़ामोश आहे। सिंध हुकूमत ख़ामोश आहे, सिंध जो लोकल गवर्नमेंट ख़ामोश आहे, इहे सभु इदारा ख़ामोश आहिनि या उहे पंहिंजो हिसो वठी रहिया आहिनि। ऐं आज़ार में आहे त उहो सिंध जो अवाम आहे, कराची जो अवाम आहे, ऐं असीं आहियूं ऐं तव्हां आहियूं, जंहिंजो केर बि हिन महिल ताईं नोटिस वठण लाइ तयारु न आहे। जी इम्तियाज़ साहब, आम माण्हू जो कमकार नथो थिए, जंहिं सबबि माण्हू परेशान बि थियनि था, अहिड़ो को फोरम आहे जिते इन हवाले सां इहा आवाज़ उथारे सघिजे? ॾिसो रोशनी साहिबा, हीअ प्योर सिंध हुकूमत जो डिपार्टमेंट आहे। अहिड़ो को बि असांखे फोरम नज़र नथो अचे। इलाही माण्हू आबाद नाले सां हिकिड़ी बिल्डर्स जी तंज़ीम आहे, उहे लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जे खाते जे जेको वज़ीर आहे सैयद नासिर शाह साहब उन ताईं पहुता, वज़ीर आला ताईं पहुता, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ताईं पहुता ऐं उन्हनि तमामु घणियूं शिकायतूं कयूं, पर उन्हनि जी शिकायतुनि जो को बि नतीजो कोन निकितो। वॾनि बिल्डरनि खे अनऑफिशियल तरीक़े सां इहो चयो वियो, तव्हां ख़ामोशी सां पंहिंजा कम करायो, पंहिंजा पैसा ॾियो ऐं कमु करायो। जेकॾहिं केर बि वधीक ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो त असां हुननि जा जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि खे असां डिस्टर्ब कंदासीं। आम माण्हूअ जी हिन पूरे सिंध हुकूमत जे वायुमंडल में हीअ त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे, पर कहिड़े बि खाते जे हवाले सां को बि अहिड़ो इदारो, का बि रेगुलेटरी अथॉरिटी, का बि सुपरवाइज़री इदारो मौजूदु ई न आहे जिते की आम माण्हूअ जी केरु शिकायत शिकवा या उन ॾुख सूर को ॿुधे। केर बि ॿुधण लाइ तयारु कान्हे का। जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो त हिते बैड गवर्नेंस न आहे, हिते सिरे सां का बि गवर्नेंस मौजूदु ई न आहे। असां एंटी करप्शन जे किरदार ते ॻाल्हायोसीं त एंटी करप्शन जो ई इदारो आहे त जेकॾहिं मूंसां का ज़्यादती करे या मुंहिंजो केरु जाइज़ कमु न करे या मुंहिंजे जाइज़ कम लाइ जेकॾहिं को रिश्वत तलब करे त मां उते वञा, त उहो एंटी करप्शन डिपार्टमेंट जो दरवाज़ो बंदि थियल आहे। हिकिड़ी मख़सूस रक़म आहे जेका मुबैना तौर ते ॿुधायो थो वञे त खाते जो वज़ीर जे खाते जो जेको मुशीर आहे, जेके वज़ीर जो दर्जो आहे, मुंगुल ख़ान महर हुनजो नालो आहे, पीपल्स पार्टी जो अॻवान आहे,
ऐं इन ते बि जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त हिन 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 डिपार्टमेंट जो एंटी करप्शन जो को वज़ीर मुक़ररु ई नथो थी सघे। इहा मुक़ररी बि ग़ैर क़ानूनी आहे, पर उनखे हटी करे बि जेकॾहिं उहा मुक़ररी आहे त उहो वज़ीर मुशीर साहबु, उनजो हिकिड़ो अज़ीज़ आहे वकील साहबु, ऐं कराची ज़ोन जो हिकिड़ो डिप्टी डायरेक्टर। इहा हिकिड़ी चेन ठहियलु आहे। उतां हिकिड़ो मख़सूस 2-2.5 करोड़ रुपए जी रक़म हर महीने बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मां उन्हनि ताईं पहुचे थी, ऐं बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो साॻियो कारवार आहे, उनखे केरु बि पुछण लाइ तयारु कोन्हे। ऐं शहज़ाद आराइंग सिस्टम वॾे पैमाने ते उते हले पियो, ऐं उहो ई सॼो सिस्टम असांखे हलाईंदे नज़र अचे थो। अच्छा इमदाद साहब, अवां वटि अहिड़ी का मालूमात हुजे हिन वक़्तु सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे हवाले सां नेब वटि एंटी करप्शन वटि का केसिस जांच का हलंदड़ हुजे? नेब वटि बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा तमामु घणा केसिस हलंदड़ आहिनि, पर नेब सां बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी का ताउन नथी करे। केतिरा ई नोटिसिस असां वटि मौजूदु आहिनि जेके इन्हनि खे रिकॉर्ड ॾियण लाइ चयो वियो आहे, पर हीअ रिकॉर्ड फ़राहम नथा कनि, नेब सां हीअ ताउन करण जे लाइ तयारु कोन्हनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं खां वठी नेब में अमेंडमेंट्स आयूं आहिनि, ऐं उनखां अलावा सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जी इतिहादी बनी आहे, त नेब जी जेका ग्रिप हुई सिंध हुकूमत जे मथां, या जेको हिकिड़ो डपु हो, या करप्ट कामोरनि में जेको डपु हो, करप्ट अनासरनि में जेको नेब जो जेको डपु ऐं ख़ौफ़ हो, प्रैक्टिकली नेब असराइतो कमु करे पई या न पई करे, उनखां हटी करे। पर हिकिड़ो ख़ौफ़ ज़रूरु हो त जेकॾहिं असां का ग़लति कमु कंदासीं त माण्हू नेब में वञी सघनि था, या नेब एक्शन में अची सघे थी। त जावेद अकबर रियाज़ जेको DIG आहे पुलिस जो, हिकिड़ो सुठो ऑफिसर आहे, जॾहिं खां उहो DG नेब कराची थिया आहिनि, त असांखे का ख़ातिर ख़्वाह तब्दीली नज़र नथी अचे। नेब जो खातो हींअर असांखे मजमूई तौर ते अपाहज खातो थो नज़र अचे, जंहिंजूं ॿाहूं बि असांखे कपियल नज़र थियूं अचनि, उनजूं टंगूं बि असांखे कपियल नज़र थियूं अचनि। उहे अमेंडमेंट्स जे वर चढ़ियल आहे। नेब जा ऑफिसर, नेब जा डायरेक्टर जनरल या मथी लेवल जा ऑफिसर पाण जेको आहे सो ॿुॾतर जो शिकार आहिनि त हीउ खातो क़ाइमु रहंदो या हीउ खातो जेको आहे सो ख़तमु थी वेंदो। त इन हवाले सां नेब खे केरु हींअर लिफ्ट करण लाइ तयारु कोन्हे, ऐं नेब जा हींअर जेके आहिनि से पावर ख़तमु थियल आहिनि तक़रीबन प्रैक्टिकली। अच्छा इमदाद साहब, आख़िर में इहो ॿुधाइजो त करप्शन ऐं ग़लति कमनि ते नज़र रखण वारनि इदारनि जो, ख़ासि करे नेब ऐं एंटी करप्शन जो हिन अथॉरिटी जे हवाले सां किरदारु कहिड़ो हुजे थो? रोशनी साहिबा, पहिरीं मां अर्ज़ु कयो त एंटी करप्शन डिपार्टमेंट खे असांजे ज़रियनि जो ॿुधायल आहे, चवणु आहे त उनखे सख़्ती सां मना थियल आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे कंहिं बि मामले खे तव्हांखे टच नाहे करिणो, न उन्हनि खां रिकॉर्ड तलब करिणो आहे, न उन्हनि जेके ऑफिसर खे घुराइणो आहे। उनजे बदिले में हीउ जेको शहज़ाद आराइंग सिस्टम आहे, उहो हिकिड़ी मख़सूस क़िस्म जी रक़म कराची जी जेका एंटी करप्शन डिपार्टमेंट आहे, उनजो हिकिड़े ज़ोन जो डिप्टी डायरेक्टर ऐं जेको मुशीर साहबु आहे एंटी करप्शन डिपार्टमेंट जो, उन्हनि जो हिकिड़ो अज़ीज़ आहे या उनजो ज़ात वारो या उनजो ख़ासि माण्हू आहे, वकील साहबु आहे, शायदि एडवोकेट जनरल ऑफिस में कंहिं उहिदे ते बि आहे, उन्हनि खे हिकु मख़सूस रक़म पहुचाई थी वञे। तंहिंजे करे एंटी करप्शन डिपार्टमेंट हिन खाते जे लाइ मुकमल तौर ते उनजूं अखियूं ॿूटियल आहिनि। उनजे ऑफिसरनि खे, चेयरमैन खे, डायरेक्टरनि खे, सभिनी खे इहो चयल आहे त एंटी करप्शन डिपार्टमेंट खे टच नाहे करिणो। ऐं हूअं बि एंटी करप्शन डिपार्टमेंट जी असांखे परफॉर्मेंस तॾहिं ई नज़र ईंदी आहे त जॾहिं का सियासी मामिलो हुजे, या मथां का को सियासी हथ मुलविस हुजनि, या सिंध हुकूमत जी का स्पेशल जेका आहे असां दिलचस्पी हुजे, न त एंटी करप्शन जो डिपार्टमेंट असांखे मुकमल तौर ते मुअतल ऐं हिकिड़ो अहिड़ो खातो नज़र ईंदो आहे जंहिंजो कंहिं बि मामले सां ॼण त को तालुक़ ई न हुजे। रहियो सुवालु नेब जो, त नेब नई अमेंडमेंट खां पोइ नेब जा पावर हुअं ई तक़रीबन घणे भाङे ख़तमु थियल आहिनि, ऐं उनखां अलावा जॾहिं खां वठी सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जी इतिहादी बनी आहे, PDM जी हुकूमत वफ़ाक़ी सतह ते आई आहे, त नेब ऐं FI जा जेके इदारा आहिनि उहे बि सिंध में असांखे बेअसर नज़र था अचनि। उन्हनि जो असरु मुकमल तौर ते ख़तमु थियल आहे, ऐं हू अहिड़े कंहिं बि खाते में या अहिड़े कंहिं बि माण्हू में हथु नथा विझनि जंहिंसां सिंध ते हुकूमत कंदड़ जेको हुकुमरान धुर आहे उहा नाराज़ थिए। जी इमदाद साहब, ही समूरा इदारा अथॉरिटी जे ग़लति कमनि ते नज़र रखनि था या अवाम खां थींदड़ फुरलुट में बराबरि जा शरीक हुजनि था? हुननि जूं अखियूं बि बंदि आहिनि, ऐं उहो अवाम सां जेका फुरलुट थिए थी उन में उन्हनि जो पंहिंजो हिसो बि आहे, उनजे करे उन्हनि जूं अखियूं बि बंदि आहिनि, ऐं सियासी तौर ते बि हुननि खे मना थियल आहे त तव्हांखे ख़ामोशी अख़्तियार करणी आहे, ऐं हिकिड़ी पंहिंजी मख़सूस जेको अवाम वटां थींदड़ जेका फुरलुट आहे उन मां हिकिड़ो मख़सूस अमाउंट उन्हनि खे मिले थो। तंहिंजे करे असांखे मुकमल तौर ते इन्हनि इदारनि जे पारां बि ख़ामोशी नज़र अचे थी। ठीकु आहे, वॾी महिरबानी इमदाद साहब। नाज़रीन,
असां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जहिड़े अहम इदारे कारवावार ऐं उते थींदड़ मुबैना बेज़ाब्तियूं अवाम आॾो आणण जी कोशिशि कई। ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अला वाहिद।